हैदराबाद में खबर ईंदा हलो त मजदूर वेलफेयर बोर्ड सिंध एजुकेशन स्कूल कॉलेज मुलाजिमन कराची हैदराबाद मीरपुरखा सखर लाड़काणो कोटड़ी ऐं सिंध जे ॿियनि शहरनि अंदर सख़्त नारेबाज़ी ऐं एहतजाज करे मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे अपील कई त इन वाक़े जो नोटिस वरितो वञे। इन्हनि ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त केस दाख़िल करण जो सिलसिलो बंदि कयो वञे। मज़दूरनि जे मॉडल स्कूल्स ऐं कॉलेजनि जा प्राइवेट ऐं सरकारी स्कूल खां बहितर नतीजा अची रहिया आहिनि। वर्कर्स वेलफेयर बोर्ड एजुकेशन सेक्शन स्कूलनि ऐं कॉलेजनि जी तारीख़ी कामयाबी आहे जंहिंसां एक्सफोर्ड कोर्स सेखारियो वञे थो जिन शागिर्दनि खे पास करण वारनि अज़ीम ॿारनि मां हिक जी हैसियत सां रिकॉर्ड ते रखियो वियो आहे। इंतई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 1600 मुलाज़िम ऐं इन्हनि जा खानदान नौकरियुनि खां ॿाहिरि आहिनि। अफ़सोस जो मक़ाम आहे वर्कर्स पारां काबीना में समरी न रखण लाइ आउटसोर्स न करण जी अपील। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।